तव्हां केरु? मुझे नालो शिराज खान है। मां आयशा सां ऑफिस में कम कंदो आहियां। उन्हनि जो फोन बंदि आहे, तव्हां प्लीज उन्हनि खे सॾु कजो। आयशा जी त शादी थी वई और पंहिंजे हस्बैंड जे घर हली वई। छा? जी। शेरी, शेरी, छा थियो शेरी? शेरी छा थियो? शेरी प्लीज चुप कर। छा थियो शेरी? ओना अॼु आयशा जी शादी। छा? प्लीज शेरी, शेरी प्लीज चुप कर शेरी। शेरी बस कर। इस तू मुझे जान आई ना। पापा, पापा, छा थियो? खैर त आहे? पापा, हू सना जो सुराग मिली वियो आहे। छा? हाँ पापा, मूं कराची जे सभिनी ट्रेवल एजेंसी ते पंहिंजा माण्हू छॾिया हा ऐं हुतां हिकिड़ी ट्रेवल एजेंसी सां मालूम थियो त उतां सना ऐं सुहेल जा यूएई लाइ टिकट बुक थिया हा ऐं उहे वरी कैंसिल थी विया। इन जो मतिलब त ॿई ॼणा ज़िंदा आहिनि। न सिर्फ़ ज़िंदा आहिनि, शिराज़ी पनाह में आहिनि। इन्हीअ जो को किलू मिलियो आहे? जंहिं ट्रेवल एजेंसी मां टिकट इशू थिया हा न, उहा अंकल अता जी पर्सनल प्रॉपर्टी हुई ऐं बाद में उन्हनि उहा हिकिड़े दोस्त खे गिफ्ट करे छॾी। ओ, तंहिंजी माना त अता मोहम्मद बि शिराज सां गॾु आहे। मां त पहिरीं ॾींहं खां पियो चवां त इहा पीउ पुट जी मिली भगत आहे, असांखे बेवकूफ़ पिया बणाइनि। हाणे अंकल अता कहिड़ा जवाब पेश कंदो जॾहिं हणनि सबूतनि सां साम्हूं ईंदोसांसि। पहिरियों इहो मालूम कर त इहे ॿई आहिनि किथे। जॾहिं टिकट कैंसिल थी आहे त माना कराची में ई आहिनि। ज़ाहिर आहे ॿई निकिता त बि ख़बर पइजी वेंदी। तूं शिराज जो पोयां लॻ। असांजो असुल मुजरिम शिराज आहे। ही थी मुंहिंजो घर। अॼु खां पोइ ही घर तुंहिंजो बि आहे ऐं तूं हिन घर जी मालिक आहीं। हितां जा सभु माण्हू, ड्राइवर, नौकर सभु तुंहिंजे इशारे जा मुंतज़िर हूंदा। तोखे जेको वणे सो तूं कजांइ। छा ॻाल्हि आहे? हीअं सवालिया अंदाज़ में बीठी आहीं? छा असां को दुनिया जो अठों अजूबो आहियूं? अठो अजूबो त ॾिसां पई। ही कहिड़ो मज़ाक आहे? ही छोकिरी केरु आहे? ही आयशा आहे, आयशा अता मोहम्मद। ही मुंहिंजी ज़ाल आहे। असां अॼु ई शादी कई आहे। हैरान थियण जी का बि ज़रूरत कान्हे का। असां निहायत सादगी सां शादी कई आहे। हा, सुभाणे ॿिए ॾींहुं इन खे शानदार नमूने सां सेलिब्रेट कबो। छो तोखे ख़ुशी कान थी आहे? इहा कहिड़ी बकवास आहे? ही नाटक बंदि कयो। सिधी तरह मूंखे ॿुधायो, ही छोकिरी केरु आहे? हिते छो वठी आया आहियो? छो मुंहिंजी ॻाल्हि ते तोखे को बि यकीन कोन आयो? ही तोखे पाण ॿुधाईंदी त ही केरु आहे। आशा ॿुधाएसि तूं केरु आहीं? मां मिसिस अता आहियां। अच शिराज पुट, सही वक़्त ते आयो आहीं। पंहिंजे पीउ खे मुबारकबाद न ॾींदे? तुंहिंजे लाइ नई मां वठी आयो आहे। नई मां? आयशा, तव्हां हिक ॿिए खे सुञाणींदा आहियो छा? अता मोहम्मद,
तो मुंहिंजे मथां पहाज आणे सुठो न कयो आहे। मां तोखे ॾिसी रहंदसि। हेलो। शेरी, ही तो वारी आयशा हुई? Oh my God. आख़िर उहो ई थियो न, जंहिं शइ जो डपु मूंखे गुज़िरियल 20 सालनि खां हो। ता मोहम्मद, तो इहो सुठो न कयो आहे। हिन उमिरि में थी जेॾी असां लाऊं लही आयो आहीं। माण्हू छा चवंदा? सोसाइटीअ में त नओं मौज़ो छिड़ी वेंदो। अञा हाणे त पुट जी शादी कराई हुई, मथां वरी पाण बि मोड़ ॿधी आयो आई। यकीनन मूं में ई का घटिताई हुई जो तो पंहिंजे लाइ ॿी औरत आंदी। औरत जी वधंदड़ उमिरि हुन लाइ कंहिं बि मौत खां घटि न आहे। ज़ाहिर आहे उन छोरीअ तोखे पंहिंजी अदाऊं ॾेखारियूं हूंदियूं, छो त मूं वटि हाणे हे नाज़ नख़रा न रहिया आहिनि। आयशा, तैयार आई? हेलो। हाँ, पर हींअर त आया आहियूं, वरी के न हलूं? असल में पाण मानी ॿाहिरि खाईंदासीं। ॾिस तूं परेशान न थी, हर भरू डिस्टर्ब पई थिए, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। ऐं नफ़ीसा बेगम जो इहो रिएक्शन फितरी अमल आहे, छो त का बि औरत पंहिंजे मथां ॿी औरत आसानी सां क़बूल कोन कंदी। अॼु खां ठीक 30 साल अॻु में हिन घर में इहा सेम सिचुएशन हुई, जॾहिं मां नफ़ीसा बेगम खे कुंवार बणाए ते वठी आयो हुउसि। हैरत आहे, 30 सालनि जे अरसे में तव्हांखे का बि औरत न पसंदि आई जंहिंसां तव्हां शादी कयो हा? मूं में अहिड़ी कहिड़ी शइ नज़र आई जो तव्हां हिन उमिरि में शादी करे सॼे घर खे डिस्टर्ब कयो आहे? आशा जी, मां ॾाढो डिफरेंट क़िस्म जो मर्द आहियां। मां कंहिं बि औरत खे पंहिंजो अंत न आनींदो। मां चाहींदे बि तोसां फ्लर्ट न करे सघियुसि। तुंहिंजी ब्यूटी ॾिठमि, तुंहिंजो विज़डम ॾिठमि, जंहिं मूंखे मुंहुं विधो, तो ते फिदा थियुसि, तोसां शादी करे छॾियमि। हुसन शायदि इन खे ई चइबो आहे जेको तव्हां खां तव्हांजा होश आवाज़ फुरे छॾे। Let me say, your beauty is everlasting. आशा तूं हेठि अच, मां जेसि ताईं ड्राइवर खे चवंदा गाॾी तयारु रखे। ओके?
तोखे ख़बर आहे त औरत मुंहिंजे लाइ महज़ ज़रूरत जो सामान रही आहे। दुनिया दुकान वांगुरु आहे। हर कोई पंहिंजी रेंज पंहिंजी औकात जे हिसाब सां ख़रीद कंदो आहे। तू हर छोकिरी खे हिकु जहिड़ो छो सम्झंदो आहीं शेरी? सभु छोकिरियूं हिकु जहिड़ियूं। मां पंहिंजे अंदर में अजीब भनराव जो शिकार रही आहियां। जॾहिं खां मोना तुंहिंजे घर में आई आहे मां पंहिंजे पाण खां अजीब विछड़ल रही आहियां ऐं जेकॾहिं मिली बि आहियां त टुकड़नि में। सही चवंदा आहिनि त प्यार जे मामले में औरतूं हिकु जेतिरियूं चालीस हूंदियूं आहिनि। तूं बि रिवायती औरत निकिरी पई आहे न। कंहिंखे कंहिंसां लगाव छो थींदो आहे? केरु कंहिंजी चाहत में चरियो छो थींदो आहे? जुनून ऐं दीवानगी छो थींदी आहे? मोहब्बत जो को मंतक न आहे हूंदो। प्यार बेख्तियारी जो नालो आहे। हद खां वधीक कंहिं ॿिए ते डिपेंड करण खे इश्क चइबो आहे। आयशा, तूं इहो सुठो नाहे कयो। हाणे मूंखे यकीन थी वियो त तूं हिकु लालची औरत हुई जंहिं पहिरीं मूंखे फासायो ऐं जॾहिं मूं शादी करे वरिती त तूं मुंहिंजे पीउ खे फासाए मुंहिंजे घर में पेर विधो। तूं इंतहाई गलीज़ हरकत कई आहे। छा मूंखे पापा खे आयशा जी सॼी हक़ीक़त ॿुधाइणु खपे त हिन औरत मूंसां मुंहिंजे फ्लैट ते कई ॾींहं रंगीन गुज़ारिया आहिनि? न न, नो वे। पापा शायदि यकीन न करे, पर पापा खे हिन उम्र में शादी करण जी कहिड़ी ज़रूरत अची पई? इन ऑफिशियल त हू कई जाइनि ते बिज़ी हुयो। पोइ घर में आणण वारी हरकत छो कयई? यकीनन आयशा जी चाल हूंदी। मूंखां पला करण थी चाहे, मूंखे लेट डाउन करण थी चाहे, पर मां आयशा खे ईअं करण कोन ॾींदुसि। शेरी, शेरी, छा थियो शेरी? शेरी छा थियो? शेरी प्लीज चुप कर। छा थियो शेरी? मोना, आज आयशा जी शादी। छा? शेरी जी कैफ़ियत मां महसूस थिए थो त हू आयशा सां प्यार करे थो, पर प्यार जो अंजाम एॾो भयानक, दर्दनाक। उफ माय गॉड, प्यार कंदड़ महबूब मां जे रूप में? एतिरी अज़ियत त मौत महल बि न थींदी हूंदी। आयशा शेरी जे पापा सां शादी छो कई? आपी जी कैफ़ियत बि कंहिं अज़ाब खां घटि न आहे। यकदम हालात हिक ॿिए जे पोयां बदिलजी विया। शायदि मुंहिंजे लाइ नसीब जा दर खुलंदा था वञनि, पर अहिड़ी रीति मां बि त ख़ुशि न आहियां, छो त शेरी खे मां उदास नथी ॾिसी सघां। मां शेरी खे बि एतिरो ई चाहियां थी जेतिरो को ॿियो। आयशा, तुंहिंजो जवाबु मुंहिंजे अंदर में अलाए केतिरनि किलोवाट जी बिजली टुड़ाए थो छॾे। मूंखे ईअं थो लॻे त ॼण मां पंहिंजे अंदर में हिकिड़ो नओं वजूद वठी रहियो आहियां। ॿिन्ही पीउ पुट जूं ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। ॿिन्ही खे मिठियूं ॻाल्हियूं करण जो हुनर अचे थो। काश ही लम्हात अता जे बजाए शिराज सां गुज़रनि हा। शिराज जी बेवफ़ाई खे मां विसारे चुकी आहियां, पर ही ओचितो मुंहिंजे आॾो अची वियो। किस्मत में शायदि अञा के इम्तिहान रहियल आहिनि। ख़बर न आहे छा आहे, पर सची ॻाल्हि इहा आहे त मां इन खे को नालो नथो ॾेई सघां। इहा कैफ़ियत अहिड़ी अजीब आहे जो मां हैरान आहियां त हीउ छा थी वियो।
ही त कमाल थी वियो जो आउं पाण खे नओं नओं पियो महसूसु कयां। मूंखे ईअं पियो महसूसु थिए त ॼण मां नए सिरे सां जवान थी वियो आहियां। ही छा आहे ख़बर न आहे, पर मां पंहिंजो पाण खे वणण लॻो आहियां। कंहिंजे छुआ में एॾी तासीर हूंदी आहे छा? ही छुआ त के मसीहा जो छुआ आहे। मां नए सिरे सां नए अंदाज़ में ज़िंदा थी रहियो आहियां। छो तव्हांजी अॻी ज़ाल नफ़ीसा बेगम जे छुआहो में उहो उहाओ कोन्हे को छा? ख़बर न आहे, थी सघे थो हुजे बि, पर आशा जी मूंखे तुंहिंजे छुआ में जेको मज़ो आयो आहे उहो मां करे बि कोन थो विसारे सघां। Really, I love you. Really love you. हता मोहम्मद, तू त ॾाढो घटिया माण्हू निकिते। ख़ूबसूरती हमेशह तुंहिंजी कमज़ोरी रही आहे। काल्ह जेसि ताईं मूं में जवानी हुई, अदाऊं हुयूं, मां तुंहिंजे लाइ मध प्यालो हुयसि, ऐं हाणे तो मुंहिंजे मथां पहाज हाणे सुठो नाहे कयो। तव्हां बि त कंहिंजे मथां पहाज थी आयूं हुयूं। सॻी भेण थी करे मूं ते ठठोली थी करी, मुंहिंजो तमाशो ॾिसण आई आहीं मुंहिंजी लाडली भेण। आपी तारीख़ पंहिंजो पाण खे दोहराए पई। तूं शायदि मुंहिंजी तकलीफ़ खे कोन थी सम्झी। सम्झां थी, मूंखे ॾुख थियो आहे। शायदि तव्हां खां वधीक ॾुख थियो हुजे। जेका हक़ीक़त आहे उहा मूंखे ख़बर आहे, ऐं उहा हक़ीक़त बेहद तल्ख़ आहे। छा इहा घटि तल्ख़ हक़ीक़त आहे जो मुंहिंजे मथां पहाड़ अची किरियो आहे? मां पंहिंजी अना में भॼी भौरा भौरा थी वई आहियां। तूं शादीशुदा हुजी आहे न, तुंहिंजे मथां ॿी का औरत अचे हा, पोइ तोखे ख़बर पए हा त सदमो छा थींदो आहे। आपो औरत नालो ई सदमनि जो आहे। औरत जा सदमा आज़माइश हूंदा आहिनि, ऐं आज़माइश में जेको सुरखुरू थियो सो ख़ुशू माणींदो। ख़ुदा ग़ारत कंदो इन ख़ूबसूरत नांगण खे जे मुंहिंजे अंगण में अची मूंखे ॾंगियो आहे। तव्हांखे जुगाए नथो कंहिंखे पिटियूं ॾियणु ऐं बदुआ ॾियणु। थी सघे थो त इन में का भलाई हुजे। छा हाणे तूं मूंखे सेखारींदी आहे? ग़लति न सम्झो आपी, थोरो थधे दिमाग़ सां सोचो। हिन वक़्तु तव्हांजी ऐं शिराज़ जी सेम सिचुएशन आहे। हिन वक़्तु हिक ॿिए जी मदद कयो ऐं भरोसे जी फिज़ा क़ाइमु कयो। शिराज़ खे त वधीक ख़ुशी थी हूंदी, हू त अहिड़नि ॾींहंनि जा ख़्वाब ॾिसंदो हुयो। नालाइक, अहिड़नि ॻाल्हियुनि ते फोकस करण बदिरां तूं असुल मिशन खे विसारे वेठो आहीं। अता मोहम्मद 3 शादी कई आहे। अड़े हिन में हैरानीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा? हू चौथी बि करे सघे थो। हू ख़ूबसूरत माइन जो शौक़ीनड़ो आहे। इन ते ॻाल्हाइण फुज़ूल आहे। सॉरी बाबा, मूं सम्झो त इहा तव्हां लाइ ब्रेकिंग न्यूज़ साबित थींदी। शायदि असां हिन शादी जे पोयां सना ताईं पहुची वञूं। सना घणो परे न आहे। इहा त पक थी वई आहे त उहा ज़िंदा आहे ऐं मुल्क में आहे। बाक़ी सदस्य पहिरां लही वठंदासीं। बाबा, मां हिकिड़ी ॻाल्हि में मुंझल आहियां। कहिड़ी? शिराज सना खे सुहेल सां कहिड़ी हैसियत में मिलायो आहे? हू त शिराज जे निकाह में हुई। चरिया, निकाह खां पोइ तलाक ॾियण में का देरि थी लॻे छा? चङो, हाणे वञ पंहिंजी ज़ाल खे चओ सुभाणे मूं सां गॾु हले ऐं पंहिंजे पीउ खे शादीअ जी मुबारक ॾेई अचे। असांखे दावत न ॾिनई त छा थी पियो? असां त पंहिंजो फर्ज़ पूरो करे सघूं था न। नफ़ीसा बेगम,
मां हिन घर जो वॾो आहियां। जेकॾहिं मूंखां को हिन घर में वॾो हुजे हा त मां उन खां सलाह या इजाज़त ज़रूरु वठां, पर जीअं त मां आलिनाल आहियां इन लाइ ज़रूरत कोन सम्झियमि। ऐं कंहिंखे बि को बि हक़ न आहे एतिराज़ करण जो। छो हक़ न आहे? मां तव्हांजी ज़ाल आहियां। मां शरीयत मूजिब शादी कई आहे, का भॼाए न आया आहियो। कहिड़ी ख़बर, शादी थी न ढोल वॻा न शरनाइयूं न पार्टी थी न दावत, लिक छिप में निकाह करे वठी अचण खे मां कहिड़ो नालो ॾियां? मूंखे तुंहिंजो रिएक्शन एक्सपेक्टेड हुयो। इट इज़ वेरी नेचुरल। जेकॾहिं ख़ानदान में कंहिं ॿिए फ़र्द खे को एतिराज़ आहे त मूंखे ॿुधायो वञे। अगरि तव्हांखे एहतजाज ॾिसणो आहे न पोइ तव्हांखे मूं ॾांहुं ॾिसणो पवंदो। मां सरापा एहतजाज आहियां। नफ़ीसा बेगम, तव्हां खां शायदि विसरी वियो आहे त निकाह नामे करण वक़्तु निकाह नामे में लिखायो वियो हो त अता मोहम्मद ख़ान वल्द गुल मोहम्मद ख़ान खे अक़द सानी ऐं इजाज़त जो हक़ हासिल आहे। मूंखे उमेद आहे त तव्हां को बि अहिड़ो नाख़ुशगवार कमु न कंदियूं जंहिंमां एहतिजाज जे नाले ते बग़ावत जा आसार मिलनि। बग़ावत सरकशी हूंदी आहे ऐं मां इहो कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि। तव्हांखे तव्हांजा समूरा हक़ मिलंदा। मूंखां का बि कोताही थिए त तव्हां मूंखे ॻीचीअ खां झले पुछाड़ो करे सघे थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।